नाज़रीन, ठठोमा वफ़ा अकरम अब्बासी जी रिपोर्ट मुताबिक़ तालीम जी बहितरी लाइ ज़बरदस्त ख़िदमतूं सर अंजाम ॾींदड़ समाजी तंज़ीम सिंध सिंगार इनिशिएटिव पारां कोहिस्तान जी जुंगशाही टाउन लॻ ॻोठ मंगी लधो जोखियो जे आसपास सिंध सिंगार तंज़ीम जे सहकार सां हलंदड़ स्कूलनि जी ज़हीन शागिर्दनि में हिन साल सालियाननि इम्तिहाननि में बहितरी तालीमी कारकर्दगी ॾेखारींदे सुठियूं पोज़ीशनूं माणींदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे गॾु कंदे हिकु तक़रीब मुनक़िद कंदे खेनि एवार्ड में इनाम ॾियारण सां गॾोगॾु मंझंदि तालीम शऊर उजागर करण लाइ खाका टेबलोज़ ऐं तक़रीरुनि जो पिणु एहतमाम कयो वियो। तक़रीब खे ख़िताब कंदे सिंध सिंगार तंज़ीम जे एडमिन मैडम शीरीन हसन पंहिंजे ख़िताब में चयो त असां कोहिस्तान में सिविल सोसाइटी वालदेन ऐं कम्यूनिटी जे सहकार ऐं ताउन सां सिंध सिंगार तंज़ीम जी निगरानी में हलंदड़ 5 स्कूलनि मां वधाए 50 स्कूल क़ाइमु कंदासीं, पर शर्त सिर्फ़ु इहो आहे त उहे स्कूल असांखे जदीद ऐं बहितर तालीम जे मैदान में बहितर नतीजा फ़राहम करण सां गॾु उन्हनि स्कूलनि जी मालिकी ऐं वारसी करण में असां सां गॾु कम्यूनिटी वालदेन ऐं सिविल सोसाइटी मुकमिल सहकार करे। तक़रीब जे आख़िर में मोहम्मद रियाज़ अब्बासी, मीर हसन जोखियो, जुमन जोखियो ऐं ॿियनि पारां सिंध सिंगार तंज़ीम जे आयल महिमाननि मिस्टर शहाब सलीम तजवीद वाला, मोहम्मद अरशद ज़ुबैरी, मुबैन अख्तर, राहिला फरियाल ऐं ॿियनि महिमाननि जी इज़त अफ़ज़ाई लाइ खेनि अजर कुकड़ पारायूं।